नाज़िन खे ॿुधाईंदा हलूं मोहन जो दड़ो में पानी की खोट ऐं शाख ते गैर कानूनी कब्ज़े ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज पिणिल आहिनि। रिपोर्ट कयो आहे गुलाम मुस्तफ़ा जतियाल। मोहन जो दड़ो ऐं भर पासे ज़रई पानी की खोट वधी वई आहे ऐं फ़सुल सड़ी तबाह थी रहिया आहिनि ऐं हज़ारे एकड़ ज़मीनूं बर्जन थियण लॻियूं आहिनि। उन मौक़े ते आबादगारनि पानी खोट ऐं आलमानी शाख ते थियल कब्ज़े ख़िलाफ़ आबादगारनि सिराई कुर्बान जतियाल, फैज़ मोहम्मद खोखर, तारिक अबड़ो, पीरल चांडियो, तालिब जतियाल, इम्तियाज़ जतियाल आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त यूसी टाटड़ी में पानी न हुजण सबबि असां जूं हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं बंजर थी वयूं आहिनि। हिननि चयो त आलमानी शाख ते टाटणी ॻोठ जे बाअसर माण्हुनि तरफ़ां शाख मथां कब्ज़ा कया आहिनि। नाजाइज़ जेके माना अदावतूं थी वियूं आहिनि, सालनि खां वठी इहो शाख माना बंदि लॻी पई आहे। माना पाणी असां ॾे अचे ई कोन थो। जे असांजो एतिराज़ कयो आहे इन पाणी जे बारे में, जे अञा ॻाल्हि असांजो न एतिराज़ थियो वेंदो त असां पाण खे बाहि हिते रोड ते ॾेई छाड़ींदासीं। असांजो जेको आहे न मेन ज़रियो आहे असांजी आबादी। जेकॾहिं असांजी आबादी न थी त पोइ असां बुखनि में मरंदासीं न। तंहिंखां बहितर आहे त असां हाणे सुजाॻ थिया आहियूं त असां पंहिंजो हक़ वठो। असांजी शाख ते नाजाइज़ एतिरा कब्ज़ा आहिनि, घर, पकियूं अदावतूं, बंगला, दुकान ठहियल आहिनि जो असां पाणी जे फुड़े लाइ हींअर ते सिकूं था। असांजा मच्छी जा तलाउ आहिनि, उहे असांजा सुकी आहिनि, असांजूं मच्छी मरी वियूं आहिनि। हिन महिल असांखे ॿिज जे लाइ बि पाणी जो चुको कोन्हे, न को खाटी थी आहे, न कब्ज़ा था हटनि। असां वस वारे चओ था ख़ुदा जे वास्ते असांखे पाणी जो कब्ज़ा हटायो, खाटी खणायो। 5000 एकड़ ज़मीन खां मथे आहे जेका आबाद थींदी आहे। गैरा हिन महिल ॿिज जो कुझु न थियो आहे, न खाटी थी आहे, न पाणी जो को चुको अचे थो, का शइ कान्हे का। असां सां सरासर ज़्यादती आहे। असांजी शाख ते अदावतूं पकियूं कचियूं ठाहे मुसलसिल असांजी शाख लटी वई आहे। जेको असांजो पाणी असांजे ज़मीनुनि ताईं कोन थो पहुचे। हिन महिल असांजो माल बि पाणी जे फुड़े जे लाइ पियो थो सिके, त असां जेको आहे फ़सुल जे लाइ बेजारो बि नथा पोखे सघूं। ऐं हिन महिल ताईं ॿियूं शाखूं जिथे किथे पाणी पिया था वहनि ऐं असां तमामु सख़्तु परेशान आहियूं। सिधी ॻाल्हि आहे, धरणो नी पाणी जे करे आहे, ॿियो कंहिंजे करे आहे? त पाणी ज़ाहिर आहे, पाणी ठोक था वधाइजनि, मथां घर ठाहिया पिया आहिनि, सॼा वण ज़ाहिर लॻा पिया आहिनि, वण पटिया वञनि, काटी खजी वञे। हा, अफ़सरनि खे दरख़्वास्त ॾेई बीठा आहियूं। चईं ॼाणे बाबा सां एसीआस बि दरख़्वास्त ॾेई आया आहियूं। हिकिड़ो ॾींहुं त कोन्हे को ठहियो पाणी जे लाइ, भॼंदो माण्हू बचे थो। आबादगार सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल खां मुतालबो कयो आहे त दादू केनाल में पाणी जी खोट जो तकिड़ो नोटिस वठी पाणी जी खोट ख़तम करे असांजी बेचैनी ख़तम कई वञे। कैमरामैन नाज़िल अबड़ो सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा जतियाल, आवाज़ न्यूज़, मोहन जो दड़ो।